मुझे बारड़े खेलो डोरियो मां पानी ते थी वन्या ओ माई भागी केना पी भागी वनी वरेरी मदर याता पानी भरण थी वन्या छो तो जे गोठ में वाटर सप्लाई ना छा हाँ दिल वाटर सप्लाई ता आहे पर मां चरी थी न तरे थी वन्या दरिया ते छा मतलब 3 महीनन का असाडे पानी कोन तो अचे आई तो मतलब भी पूछे उन्या त काम थी मरी ना जेको पानी असा पियो था चातू प्यादी जेकने वो पानी असा पियो त पो त हमें असा में केड़ो फर्क रहंदो अल्लाह जे घर में केड़ो फर्क करे बिहंदा